मुझा दोस्त अजीज छो न शुक्र अदा कयूं उन करीम रब जो जै मुझे सुहणे रब करीम न तव्हां असांजे ऐबन खे ॾिठो न गुनाहन खे ॾिठो न रंग खे ॾिठो न नस्ल खे ॾिठो पंहिंजे कुर्ब में अॼु क़बूल करे घुराए घुराए अहिड़ी जाइ ते गॾु कयईं जंहिं जगह ते अॼु रुॻी उन जो उन जे महबूब जो ज़िक्र हली रहियो छो त उन बेनियाज़ रब जो वाइदो आहे फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन बेनियाज़ रब जंहिंजे मथां राज़ी थींदो आहे उन खे पंहिंजे ज़िक्र जी तौफ़ीक़ या ज़िक्र वारी महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। अल्लाह जे रज़ामंदी जी निशानी इहा त जंहिं ते मुंहिंजो अल्लाह राज़ी थींदो आहे उनखे या ज़िक्र जी तौफ़ीक़ ॾींदो आहे या ज़िक्र जी महफ़िल नसीब कंदो आहे। गौर सां ॿुधिजो। असां तव्हांजे नज़दीक त रब जंहिंते राज़ी थींदो आहे उनखे दौलत घणी ॾींदो आहे, बंगलो वॾो ॾींदो आहे, गाॾी वॾी ॾींदो आहे, दुनिया में नौकरी वॾी ॾींदो आहे। बेशक इहो बि सच आहे, इहे बि अल्लाह जूं नेमतूं ज़रूर आहिनि, लेकिन मुंहिंजा दोस्त ज़रा गौर त कयो इहे नेमतूं आहिनि ज़रूर पर घड़ी खन जूं आहिनि। असुल नेमत बंगलो गाड़ी दौलत मिल्कियत नाहे, असुल मिल्कियत उहा आहे जेका उन टाइम ते कम अचे जॾहिं सभई छॾे वञनि। छो त हिन दुनिया जे अंदर अगरि वेलो मानीअ जो नाहे त चाचो ॾींदो, मामो ॾींदो, सौट ॾींदो, मासात ॾींदो, किथां न किथां कबो मिली वेंदो, टाइम गुज़री वेंदो। पर यार जॾहिं क़बर में पहुचंदो न को चाचो न को मामो न को सौट न की मासात, आएगा भी अकेला जाएगा भी अकेला, 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला। उते उहो ई कम ईंदो जेको पंहिंजे हथड़नि सां पाण कयो हूंदई या वरी जंहिंजे पोयां रखे मुंहिंजो रब करीम का तौफ़ीक़ अता बख़्शे। त मुंहिंजा दोस्त ही जेको अल्लाह जो कयल ज़िक्र आहे या ज़िक्र जी जेका महफ़िल आहे इहा वॾी अल्लाह जी नेमत आहे, छो त क़बर में इहा वॾे कम अचण वारी शइ आहे। पहिरियों जुमिलो इहो सम्झो त मुंहिंजो रब करीम जंहिं ते राज़ी थींदो आहे उनखे छा ॾींदो आहे या ज़िक्र पंहिंजे जी तौफ़ीक़ या ज़िक्र जी महफ़िल मुंहिंजो ख़ुदा नसीब कंदो आहे। जंहिं ते मुंहिंजो करीम रब नाराज़ थींदो आहे उन सां छा थींदो आहे? तव्हां असांजी सोच है कारोबार में नुक़सान थियो, रब नाराज़ थी वियो। फलाणो मुंहिंजो कमु थियणो हो न थियो, रब नाराज़ थी वियो। हीअ शइ अचणी ही कोन आई, रब नाराज़ थी वियो। न मुंहिंजा मिठड़ा, इहा अल्लाह जे नाराज़पे जी निशानी नाहे, इहो त अल्लाह ताला जो बाने जे मथां आज़माइश आहे। नाराज़ पो इहो नाहे। हाँ बेशक अल्लाह नाराज़ भी थींदो आहे, लेकिन मुंहिंजो अल्लाह जॾहिं नाराज़ थींदो आहे त उन करीम रब जे नाराज़पे जी निशानी कहिड़ी आहे? जंहिं ते मुंहिंजो रब नाराज़ थींदो आहे उन खां सजदे करण जी तौफ़ीक़ खसे छॾींदो। जंहिंजे पासे तव्हां असांजो तवज्जो ई कोन्हे। असां चवंदासीं दौलत अचे वई, दुनिया अचे, असांजो रब राज़ी आहे। हेॾे ॾिसो ओ मुंहिंजा दोस्त, अगरि दुनिया ऐं दौलत अल्लाह जे रज़ा जी अलामत हुजे हां त कारून वटि सभिनी खां वधीक दौलत हुई। फिरौन, निमरूद, हामान दुनिया जा वॾा वॾा ताक़तवर गुज़रिया, उन्हनि वटि त वॾी दौलत हुई। दौलत इहा नाहे, रज़ा इहा नाहे। तव्हां खां पुछां जेकॾहिं त कलंदर शहबाज़ जी हिते बनी घणी आहे सिंध में? थोड़ो जवाब ॾियो।
भला सोने भेटाई जी बनी सोने मखदूम आशूर ठटरी जी भला बनी थोड़ो सोचो मुझा मिठड़ा भा थोड़ो सोचो अल्लाह जे रज़ा जी निशानी इहा नाहे त तो वटि दौलत घणी हुजे बेशक दुनिया दौलत खुदा जी नेमत जरूर आहे लेकिन अल्लाह जी रज़ा इहा नाहे अल्लाह जी रज़ा उनखे नसीब थींदी आ जेको दुनिया ऐं दौलत खां पाला तर थी करे मथां थी करे उन जो कोई ॿियो मक़सद कोन हूंदो आहे हिकिड़ो मक़सद हूंदो आहे त राज़ी थे शन खुदा राज़ी थे सुनो मोहम्मद मुस्तफा राज़ी थे सुभान अल्लाह न रुसे जब रुसे त भली रुसे न रुसे त हिकिड़ो खुदा न रुसे ॿियो महबूब मुस्तफा न रुसे सुभान अल्लाह त अल्लाह जे रज़ा ऐं नाराज़ पे जो मतलब ॿुधाइण सां गॾु इहो अर्ज़ करण पे चाहियूं त जो मुंहिंजो रब तव्हां सां ते राज़ी थियो आहे तॾहिं पंहिंजे ज़िक्र जी महफ़िल नसीब कई बहानो अॼु मरहूम निज़ामुद्दीन जे ॿारहे जो बहानो अल्लाह जो क़ुरान पढ़ी तव्हांखे ॿुधाईंदो बहानो खुदा जंहिंखे बख़्शींदो आहे जंहिं सिज खे खुदा रोशनी ॾींदो आहे उहा रोशनी रुॻी सिज जे लाइ न हूंदी आहे पर दुनिया खे बि रोशन कंदी आहे जंहिं चंड खे खुदा रोशन कंदो आहे जंहिंखे रोशन कंदो आहे खुदा उन रोशनीअ मां ॿियनि खे बि फ़ाइदो ॾींदो आहे मुंहिंजो करीम रब जंहिंखे मुंहिंजो रब बख़्शींदो आहे उन जे बहाने सां ॿियनि खे बख़्शिश जो रब मौक़ो ॾींदो आहे मौक़ो आहे ऐं इन मौक़े मां फ़ाइदो वठण जो आसान तरीक़ो कहिड़ो आहे जीअं न दुनिया जो को माण्हू रुसी वञे ॻाल्हाइण जे लाइ बि तयारु न हुजे कावड़ी जी वञे पोइ उन रुठल माण्हूअ खे अस्सलाम वालेकुम चइजे पोइ बि जवाब नथो ॾे कावड़ लाइ पोइ केरु बि आहे सॾु करीस जवाब नथो ॾे परचाइणो ज़रूर आहे पर परचे नथो परचाइणो ज़रूर आहे पर परचे नथो कीअं परचायां वो कंहिं आशिक़ ॾे पंधड़ो कई उन चयो त यार परचाइणु सवलो आहे जे ॻाल्हाए कोन थो चई सवलो आहे जे निहारे कोन थो चई सवलो आहे जे कीअं सवलो आहे जे उन जे भर में वञी उन जे महबूब जी तारीफ़ कर त पाण ई तोसां ठही पवंदो सुभान अल्लाह तवज्जो कयो सुभान अल्लाह जी ॻाल्हाए नथो सलाम जो जवाब ई नथो ॾे जी ॻाल्हि सवली आहे भले सलाम जो जवाब न ॾे भले न ॻाल्हाए पर तूं उन जे भर में वञी उन जे महबूब जी तारीफ़ कर उहो पत्थर दिल बि महबूब जे करे मेण थी पवंदो तोॾे निहारे चवंदो त मियां शेर अली दिलि त कोन पई चवे त तोसां ॻाल्हायां पर यार मुंहिंजे महबूब जी तारीफ़ थो करी हली आ त तोखे सीने सां लाया इहो सच आहे न ॻाल्हाए इहो सच आहे न हाणे इहो मिसाल सजण साईं जे फ़कीर तव्हांखे ॾिनो त सोचो जॾहिं दुनिया जो बेवफ़ा माण्हू मुतकब्बिर इंसान निडर इंसान बि न चाहींदे बि पंहिंजे महबूब जो ज़िक्र ॿुधी मेण थी पवंदो आहे त उहो मुंहिंजो जेको ख़ालिक रब आहे जेको मालिक रब आहे जेको करीम रब आहे जेको अगई मेहरबान रब आहे बेशक असांखे हयात हुजे पंहिंजे कसरत गुनाहनि जे करे बेफरमानिन जे करे हया ज़रूर अचे थो लेकिन उन करीम रब जे रहमत खे पंहिंजे तरफ़ जल्द मुतवज्जह करण जो आसान तरीक़ो इहो आहे त उन करीम रब जे महबूब जी तारीफ़ कर त रब जी रहमत तोखे घेरे वञे आसान तरीक़ो उन करीम रब जे महबूब जी तारीफ़ कहिड़ी आहे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
दुरूद कहते पढ़ियो सी सलात मदीने वाले साईं ते थोड़ो मज़ो तो ॾिसो कनेक्शन तो ॾिसो खुदा जो ऐं मुस्तफ़ा जो कनेक्शन तो ॾिसो केतिरो प्यार जो कनेक्शन आहे महबूब ते दुरूद पढ़ त सवाब मिले पर जे सलाम कर त जवाब मिले सुभान अल्लाह महबूब ते दुरूद पढ़ त सवाब मिले सलाम कर त जवाब मिले छो त सलाम जहते बि कबो आहे उहो जवाब ज़रूर ॾींदो भले कावड़ियल छो न हुजे सुभान अल्लाह भले कावड़ियल छो न हुजे सलाम जो जवाब जरूर ॾींदो आहे ॾाढा न ॾींदो दिल में जरूर ॾींदो पोइ जेकॾहिं कावड़ियल बि सलाम जो जवाब ॾींदो त महबूब कोन ॾींदो छा सुभान अल्लाह हिकिड़ो नंढड़ो मिसाल अधूरो ऐं अणपूरो ॾेई पहुतो अॻिते हलां पंहिंजे मक़सद ते मोटां दुनिया जे अंदरि के तव्हांखे चवंदा त महबूब ॾाढो परे आहे के तव्हांखे ईअं चवंदा त महबूब ॾाढो वेझो आहे ये ॿई ॻाल्हियूं दुनिया में ॿुधंदा आहियूं थोड़ो मिसाल नंढड़ो मिसाल ॾेई थो थिए हलां मां ॻाल्हि चढ़ी आई आहे ज़हन ते सिज ॾिठो अथव न सिज परे आहे या वेझो आहे थोड़ो ॻाल्हायो ॾाढो परे आहे ॾाढो परे आहे ठीकु आहे इहो ई सिज पत्थर के थोड़ो तवज्जो कजो ॾाढो आस्ते आस्ते तो सवली सिंधीअ में ॿुधायां पत्थर के हेतिरो पत्थर हथ में खणी ऐं उन पत्थर के जो त पत्थर ॾे ख़बर सिज परे आहे या वेझो आहे से पत्थर जो तो दूर आहे ॾाढो केतिरो परे आहे ॾाढो सिज ठीकु आहे उते जो उते वरी आईनो तव्हां खे छा चवंदा दर्शनी आईनो छा चवंदा आहियो जंहिंमें मुंहुं ॾिसबो आईनो उते जो उते वरी आईने खे खणो आईने ॾे निहारे जो आईना ॾे ख़बर सिज परे आहे या वेझो आहे आईनो चवंदो मां परे खां सिज मुखों वञा वेझो सादन लफ़्ज़नि में सिज साॻियो ई आहे सिज साॻियो ई आहे पत्थर चयो त सिज ॾाढो परे आहे छो त उन में उहा सलाहियत ई कान्हे का जो यार जे उन रोशनीअ खे जिस्म में जज़ब करे सघे सुभान अल्लाह सिज उते ई आहे जिते बीठो आहे सिज उते ई आहे न की दूर आहे न की वेझो आयो आहे सिज उते ई आहे मगर पत्थर चवे थो त सिज ॾाढो परे आहे छो त पत्थर में सलाहियत ई कान्हे का उहा शइ ई कान्हे का जो सिज खे पंहिंजे क़रीब थी ॾिसे लेकिन उते जो उते वरी आईने खे जो साम्हूं रखो पुछिस आईना सिज काथे आहे जे तो मूंखां तो पुछी काथे आहे अञा मां परियां हे त मूं में बि अंतर पियो यानी जंहिंखे ॾिसण जी सलाहियत हूंदी आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यार उन खां परे कोन हूंदो आहे यार उन में हूंदो आहे ऐं जंहिं वटि ॾिसण जी सलाहियत न हूंदी आहे उन खां यार ॾाढो दूर हूंदो आहे इन करे सुहिणे लतीफ़ सरकार फरमायो त के वेझड़ा बि के वेझड़ा भी दूर अल्लाह के दूर बे औदास परी सुभान अल्लाह के वेझड़ा भी दूर के दूर बे औदास परी के चढ़न चित ते अल्लाह के विसरन नमो जिय में बुढ़ी पूर तियमो सी बणा सुपरी सुभान अल्लाह बस सजो
कमाल तो में आ सुभान अल्लाह सजो कमाल तो में आ सिजो तई आ पत्थर बहते आ आईनो बहते आ आईनो आ त सिज उन में आ पत्थर आ त सिज परे आ सब कुछ तो में आ मुसलमान ऐ अल्लाह जा बाना सब कुछ तो में आ खुदा भी तो में आ मुस्तफा भी तो में आ खुशी भी तो में आ गम भी तो में आ दुनिया भी तो में आ आखिरत भी तो में आ जन्नत भी तो में आ जहन्नम भी तो में आ सुभान अल्लाह सब कुछ तो में आ सब कुछ तो में आ तू रुगी पांजे पाण के सुञाण त हाणे तू छा सुभान अल्लाह गाल खत्म थी हिकड़े जुमले जे अंदर मन अरफ नफ्सहु फक़द अरफ रब्बहु जन पंहिंजो पाण सुञातो उन्हनि पंहिंजे यार खे सुञातो सुभान अल्लाह जन पंहिंजो पाण न सुञातो उन्हनि यार खे कॾहिं बि कोन सुञातो त मोटी साॻे जुमले ते अचां त मुंहिंजा दोस्त मुंहिंजो ख़ुदा जॾहिं कंहिंखे बख़्शींदो आहे त उनजे करे ॿियनि खे बि मुंहिंजो रब बख़्शे छॾींदो आहे अॼु मरहूम निज़ामुद्दीन शहीद आर्मीअ में ड्यूटी करण वारो मुल्क जो दिफ़ा करण वारो तव्हां असांखे निंड जी सुकून जो आराम ॾेई पाण बॉर्डर ते बीहण वारो इज्तिमाई जुमलो पियो ॻाल्हायां अचो त मदीने वारे यार जे दरबार में हलूं त मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन माण्हू अल्लाह छा फरमायो जेको खुद सॼी रात जागे ऐं ॿियनि खे आराम ॾियण जी कोशिश करे सुभान अल्लाह जेको खुद सॼी रात जागे न सियारे खे ॾिसे न गर्मीअ खे ॾिसे न उस खे ॾिसे न छांव खे ॾिसे पाण खुद बीठो हुजे मकसद हिकिड़ो हुजे त ॿिया आराम कनि ओ मुंहिंजा दोस्त ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो त जेको शख्स ॿिए जे आराम जे लाइ ॿिए जे सुकून जे लाइ पंहिंजे पाण खे सॼी रात आराम फिटाईंदो आहे सुकून पंहिंजो ख़त्म कंदो आहे त ॿिए खे सुकून मिले मुंहिंजे आका फरमायो को सुकून करण वारे जी 70 साल जी इबादत हुन जे हिक रात जे बराबर बि न थी सघे सुभान अल्लाह दीन खे समझो इस्लाम खे समझो दीन नालो ही इन जो आहे त ॿिए खे सुकून ॾे त रब तोखे पाण ई सुकून ॾेई छॾे सुभान अल्लाह ॿिए खे ख़ुशी ॾे त मुंहिंजो अल्लाह तोखे पाण ई ख़ुशी ॾींदो अचो मां तव्हां यादो अल्लाह जी जेका क़ुरान करीम जी तिलावत आयत करीमा कई अचो थोरो उन ते खोलियो ऐं पढ़ो त मुंहिंजो रब छा थो फरमाए सभ खां पहिरीं ॻाल्हि सम्झियो त तव्हांखे मुबारक आहे ख़ुदा तव्हांखे बख़्शण चाहियो तॾहिं बहानो थियो मरहूम निज़ामुद्दीन जे सालियाने ॿारहे जो उन जे सालियाने बख़्शिश जे दुआ जो असल में उन खे त अल्लाह बख़्शे छॾियो पर तव्हांखे बि रब खे असांखे बख़्शणो हो तॾहिं अल्लाह तव्हां असांखे बि घुराए छॾियो अञा सादो जुमलो चवां त जेकॾहिं हिकिड़ो आर्मीअ में रहण वारो जवान आर्मीअ में रहण वारो जवान उनखे रब बख़्शे थो उन जे बहाने सां कॾहिं 40 जे बहाने सां कॾहिं 12 जे बहाने सां हज़ारनि खे बख़्शे थो त उहो वली कामिल जे ज़िंदगी यार जे हवाले कई आहे उन जे करे केतिरा रब बख़्शी थो सुभान अल्लाह ज़रा अंदाज़ो त लॻायो ज़रा अंदाज़ो लॻायो न मुंहिंजा दोस्त इहे सभु बख़्शिश जा बहाना आहिनि बख़्शिश जो ज़रियो आहे हिकिड़ी हदीस ज़हन में आई आहे पढ़ी भला पोइ ते हलां तमामु घटि माण्हुनि ताईं उन जी मालूमात आहे छो त ॾाढी परे खां महिनत करे हासिल कई वेंदियूं आहिनि कुझु शयूं इमाम अहमद बिन हंबल साईं रिवायत कनि था हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां त मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात 3 ॾींहनि ताईं पंहिंजे सहाबा सां कलाम कोन कयो घणनि ॾींहनि ताईं वरी तवजह घणा ॾींहं 3 ॾींहं फजर पढ़ी आका करीम हलिया वञनि
ज़ोहर पढ़ी आका करीम हलिया वजन, असर पढ़ी आका करीम हलिया वजन, मगरब पढ़ी आका करीम हलिया वजन, इशा पढ़ी आका करीम हलिया वजन। उहे सहाबा जेके पल पल में दिलबर जो दीदार करे दिल ठारींदा हुया। अज जो इए हर वक्त ते हबीब मुलाकात न पिया कन, सहाबा जे दिल जी अजीब कैफियत हुई। ओ मुंजा दोस्त जेके दीवाना हुया, मस्ताना हुया, जन जो साह जो हिक हिक धागो हिक हिक पसाह महबूब जे दीदार सा सलाड़ियल हुयो। जेसते दिलबर जो दीदार न कंदा हुया तेसते सहाबा के करार न ईंदो। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, ॿियो ॾींहुं जॾहिं टे ॾींहं गुज़रिया, चौथे ॾींहुं बाद नमाज फजर मुंहिंजा आका करीम जो वेठा त सहाबा दीवाना अदब ॾिसो। जेसते मुझे मदीने जा ताजदार पाणी तशरीफ फरमा न थिया, कहीं भी सहाबी वधी अर्ज़ को न कयो त या रसूल अल्लाह छा माजरा। अदब जी इहा तकाज़ा है, अदब इनके चइबो आहे। अजीज दोस्तों, मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम टिन ॾींहनि खां बाद जीअं चौथे ॾींहुं पंहिंजे सहाबा जे सथ में वेठा, सहाबा अर्ज कयो मुझा महबूब बच्चा बार कुर्बान हो जने। टे ॾींहनि खां तड़पिया हो महबूब टे ॾींहं तड़पिया हो, राज कहिड़ो आ? मदीने जे ताजदार फरमायो ओ मां मुस्तफा जा गुलाम, मां आका करीम सां प्यार करण वारो, मुझे करीम रब ऐलान फरमायो त मुझा महबूबा 70,000 तो मुस्तफा करीम जा उम्मती मां अल्लाह बिना हिसाब किताब जे जन्नत में मोकलींदुस। घणा? 70,000। मदीने जे ताजदार फरमायो जॾहिं अल्लाह जे रहमत के जोश आयो, मां मुस्तफा के पंहिंजा गुलाम याद आया। अल्लाह ऐलान फरमायो, मां मुस्तफा रोई अर्ज कंदो रहियसि या अल्लाह फज़िदह या अल्लाह फज़िदह या अल्लाह। मौला मुखे वधाए दे, मौला मुखे वधाए। सुभान अल्लाह। प्यार त ॾिस, मदीने जे ताजदार जो तो असां गुनहगारन सां प्यार त ॾिस। मदीने जे ताजदार फरमायो मुझे बेनियाज रब, मुझे करीम रब, मां मुस्तफा करीम अलैहिस्सलाम के हुक्म फरमायो तो ओ मुझा महबूब, तो महबूब जी मां रब दुआ कबूल थो कया। 1,000 तो मुस्तफा करीम जा गुलाम 70,000 के गॾु वठी वेंदा। मुझे मुस्तफा फरमायो अर्ज कयो मौला अञा भी वधाए। सुभान अल्लाह। अञा भी तवज्जह कर मुसलमान, तवज्जह कर मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शान जे मथा मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। बे ॾींहं ते मुझे करीम रब ऐलान फरमायो ओ मुझा मुस्तफा उन 70,000 मां 1,000 तुझा गुलाम 70,000 वठी वेंदा। मुझे मदीने जे साईं फरमायो वरी अर्ज़ कयो मौला अञा वधाए। सुभान अल्लाह। ही कंहिंजी ॻाल्हि थी पई हले जेके बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। इहो गौर सां सुभान अल्लाह। हिसाब अञा न थियो हूंदो, अञा हिसाब किताब जो चिठो न मिलियो हूंदो। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम गुलामन के फरमायो ओ मां मुस्तफा जा आशिको, जॾहिं टियों ॾींहुं थियो मुझे करीम रब फरमायो वलिकुल्लि वाहिदिन मिनहुम 70 अल्फा। सुभान अल्लाह। ओ मुझा सोना, ओ मुझा महबूबा, तोखे राज़ी थो कया। तुझो हिकड़ो आशिक, हिकड़ो सहाबी, हिकड़ो वली जेको तो मुस्तफा सा प्यार करण वारो हूंदो,
मां अल्लाह ऐलान थो कयां वलिकुल्लि वाहिदिन मिनहुम 70 अल्फा हिकड़ो हिकड़ो उन 70,000 मां हिकड़ो जन्नत जे दरवाजे ते बीहंदो ओ हिकड़ो पहिरे 70,000 जन्नत में मोकले पो विंदो वरी ॿियो ईंदो अहिड़े नमूने सां तुंहिंजे 70,000 न गुलामन मां हिक हिक के 70,000 ॾींदुसि जन्नत में वठी ॾींदो। बख्शिश के जीती हले उम्मत जी। सुभान अल्लाह। तवज्जो के बख्शिश के जीती हले उम्मत जी। दुआऊं केर तो घुरे मदीने जो साईं। सुभान अल्लाह। यार प्यार त ॾिस, सुभान अल्लाह। मोहब्बत त मुझे मदीने जे ताजदार जी ॾिस मुसलमान। तू असां रात जो रोंदा जरूर आहियो कंहिंजे लाइ अल्लाह से मुझे बचड़े खे न हो किरी दे, अल्लाह से मुझे बचड़े के पिलाटड़ो दे, अल्लाह से मुझे बचड़े के फलाने कम में कामयाबी दे। उम्मीद है सबको दुआ घुरदो होंदो घुरण भी घुरजे, लेकिन मुझे मदीने वाले साईं जे प्यार दे निहार मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई टिन ॾींहंनि ताईं सहाबा सां कलाम नथा कल, फर्ज नमाज पढ़ाए वरी पंहिंजे करीम रब जे दरबार में दुआऊं पिया घुरन मौला मुआफ़ फरमा मुझे गुनहगारन के मुआफ़ फरमा। सुभान अल्लाह। पोइ जेको महबूब एॾो प्यार करे ऐं तू उन बिरीअ खे याद न करी पोइ हैफ़ा तुझे हाल एड़े वफादार के विसारण ठहे थो। मुझा दोस्त अजीज जवाब ॾे। हज़रत माइज़ बिन मालिक मौजू कुछ भी हो पर हाणे जो निकरी पियो हां तो थोड़ो हलण दियो। सहाबी जो नालो छा है? हज़रत माइज़ बिन मालिक दरबारे मुस्तफा में आयो, रोई अर्ज कई या रसूल अल्लाह तहिरनी या रसूल अल्लाह तहिरनी या रसूल अल्लाह। ओ मुझा आका मुखे पाक कयो, ओ मुझा महबूब मुखे पाक कयो। मुझे आका फरमायो ऐ माइज़ वञ कसरत सां इस्तग़फ़ार कर। माइज़ मोटी वयो सजी रात इस्तग़फ़ार कयो, दिल मुतमइन कान थी वरी ॿिए ॾींहुं मोटी आयो, रोई अर्ज़ करण लॻो तहिरनी या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। ओ मुझा मदीने जा साईं, ओ मुझा महबूब मुखे पाक कयो। मुझे आका निहारे फरमायो ओ माइज़ जी मुझा आका वञ वञी कसरत सां इस्तग़फ़ार पढ़। माइज़ मोटी वयो 24 कलाक ज़ारो ककार रोई इस्तग़फ़ार कई, टे ॾींहं वरी मोटी आयो दरबारे मुस्तफा में रोई चवण लॻो तहिरनी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं दरबारे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम में माइज़ दुआ घुरी, मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम पूछो फीमा तहिरुक या माइज़। सुभान अल्लाह। माइज़ ॿुधाए त सही तो सब मसलो छा आहे, केड़ी ॻाल्हि जे करे तू परेशान है? तवज्जो सां ॿुधजा। रोई तो चवे या रसूल अल्लाह शादी शुदा आहियां मगर मुखां हिक ज़िना थी वई आहे। शादी शुदा आहियां मगर ज़िना थी वई आहे। मुझा महबूब सोना ज़मीर जीअण नथो ॾे, क़ब्र जो ख़ौफ थो अचे, जहन्नम खां डिॼां थो, अल्लाह जे ज़ात जे अज़ाब खां डिॼां थो। ओ मुझा महबूब मूंखे सज़ा ॾेई हिते ई पाक करे पोइ यार ॾे मोकिलियो। सुभान अल्लाह। तवज्जो कर मुझा मुसलमान भा, मुझे मदीने जे ताजदार निहारे, छो त मुझा दोस्त जे कदे शादी शुदा इंसान जिना जो मुर्तकिब थींदो आ उनके संसार कबो आ तेसी जेसते हो मरी न वने। मुझे आका करीम नियारे पूछो ओ माइज़ जी मुझा आका
नशे जी हालत में तो नहीं, न मुझा आका नशे जी हालत में ना है। सब यार के खबरा ॾिसो तो महबूब वरी भी किया था आजमाइन। ओ माइज जी मुझा आका तो जो दिमागी तवाज़न दुरुस्त हा मुझा आका, तबीयत तुझी सही हा मुझा आका। मुझे महबूब फरमायो हाणे चो छा थो चवी या रसूल अल्लाह, ही जुर्म कयो थम। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फैसलो सादर फरमायो, सहाबा के हुक्म फरमायो माइज के सरे आम संसार कयो वञे। तवज्जो कर, माइज बिन मालिक के संसार थियण जो हुक्म दिनो वयो, उन खिली करे हुक्म कबूल कयो। ओडा संसार माइज बिन मालिक के थी रहो आ। हेडा मुझो मदीने जो साईं मस्जिद नबवी जे अंदर केडी मल उठी माइज दे निहारे रोई रहो आ, केडी मल वेही रोई रहो आ। सुभान अल्लाह। सहाबा डिठो तो मुझो मदीने जो मीर केडी मल बीही तो माइज दे निहारे, केडी मल वेहे तो सहाबा चरण संत मुझो मदीने जो मीर पांच अखिड़न मां लड़क लाड़े रहो आ। सुभान अल्लाह। सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ मुझा महबूब हुक्म भी पाण ॾिनो थव, रो भी पाण था। मदीने जे ताजदार अखिन जा लड़क उखंदे फरमायो, ओ मां मुस्तफा जा गुलामो, हुक्म अल्लाह जे अमर जे करे ॾिनो थम, पर मां मुस्तफा जो उम्मत सां प्यार करे वञे। अल्लाह जो अमर हो इन करे मां मुस्तफा हुक्म ॾिनो आ, पर माइज़ मुंहिंजो गुलाम मूंखे प्यार भी त माइज़ सां आहे न। त मुंहिंजा दोस्त जेको मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम एतिरो पंहिंजे गुलामन सां प्यार कंदो हुजे ऐं गुलाम जी बेवफाई जी इंतहा हुजे जो 24 कलाकनि में 10 दफ़ा बि मुंहिंजे महबूब ते दुरूद न पढ़े, त उन खां वधीक बदकिस्मत ॿियो केरु थो थी सघे। इहो सच आहे या न? मुस्लमानो जवाब ॾियो, इहो सच आहे या न? कसरत सा मुझे दिलबर मदीने जे मीर ते दुरूद पढ़। मुझो आका करीम एतरो त मेहरबान आ, एतरो त मेहरबान आ, दरबारे मुस्तफा जे अंदर सुभान अल्लाह। हे त करीम मुस्तफा जो करम तो बुधाई, अल्लाह जो करम बुधजा। दरबारे मुस्तफा जे अंदर सहाबा जी जमायत वेठी आ, चोॾीअ जो चंद्र उन्हनि जे विच में चमकी रहियो आ। सुभान अल्लाह। ये चोॾीअ जो चंद्र मां नथो चवां, इहो त अञा बि बेअदबी आ। लतीफ सरकार जो अकीदो अञा कुछ ॿियो आ। सुभान अल्लाह। फरमाइनि था चंद्र चवई सच, सुभान अल्लाह। चंद्र चवई सच, अल्लाह जे भाई न मठियां चंद्र चवई सच, जे भाई न मठियां मोर, कॾहिं उभरी थोरड़ो कॾहिं उभरी गच, जेको मुंह में परई मच, ओ पदम पिरिया जे पेर में। सुने लतीफ जो अकीदो आ, चंद्र के चवे तो तू त कॾहिं उभरंदो ऐं कॾहिं थोड़ो कॾहिं घणो, मुंहिंजो यार सदाई सोच। सुभान अल्लाह। चंद्र तुंहिंजी ज़ात आऊं पाड़ियां न पिरीअ सां। सुभान अल्लाह। तू अछो मझरात मुझो
सजणो सदाई सोझरो सुभान अल्लाह मदीने जो ताजदार गुलामन सा गद वेठो आ सहाबा जी जमायत वेठी आ सुनो अबू बकर दिलबर भी वेठो आ उमर फारूक जवान भी वेठो आ उस्मान ज़ुन्नूरैन हयादार भी वेठो आ मौलाए कायनात अलीउल मुर्तजा शेर खुदा भी वेठो आ तलहा भी वेठो आ जुबैर भी वेठो आ मदीने वाले जा गुलाम वेठा इतरे में मुझा दोस्त अजीज अचानक एकड़ो नढड़ो पखी ईंदो आ केर पखी गल गल केर पखी नढड़ो पखी ईंदो आ मुझे हबीब जे आलो ही अल्लाह मारो ॾई वींदो आ पंहिंजे ॿोलीअ में चूं चूं कंदो आ वरी ॿियो दफ़ो ईंदो आ मुंहिंजो हबीब उन ॾे निहारींदो आ जॾहिं टियों दफ़ो उहो पखी आवाज़ करे मदीने वारे यार जे आलो ईंदो आ मुंहिंजो आका हथड़ो खणी चवंदो आ वञो हलो मां तुंहिंजो फरियाद ॿुधो आ दाद कयां थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुसलमान गौर कर दरबार मुस्तफा जे अंदर हिक पखीअ जो भी फरियाद ॿुधो वेंदो आ पर रुकी तां करे पहुचाइण वारो त हुजे सुभान अल्लाह मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा ने मुतवज्जह थींदे फरमायो दियो खबर केड़ी मुझा आका तमाम केरा जे फलाणे पखी जो बचड़ो आखिर मां खयो आ अल्लाह अकबर साहबी उठी बीठो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो सुहिणो आवाज़ लॻो पखीअ जो दिल चयो त हिन जे बचड़े खे तात्या हिन जो आवाज़ ॾाढो सुहिणो आहे ओ मुंहिंजा सुहिणो कुहण जे लाइ न मारण जे लाइ न कैद करण जे नियत सां न उनखे सुहिणो ॾिसी संभालण जे नियत सां खयो आहे मदीने जे ताजदार फरमायो तव्हां त उनखे तातण जे नियत सां खयो आहे मगर मां मुस्तफा उन जे अमड़ जे अखियुनि में लुढ़क बर्दाश्त नथो करे मुसलमान गौर कयो उन महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथां जेको आका पखिन जी दाह भी वर्णाईंदो आ ओ गुलामन खे कीअं छॾींदो सुभान अल्लाह बस देर ई आहे त पखीअ जी दाह तॾहिं थी जॾहिं महबूब जे दरबार में दाह पहुचाई तू भी कदह आधी जो उठ रात जो जाग त लगई भा सुभान अल्लाह आधी रात जो थी दुनिया आराम में हुजे थधड़े पानी सां वुज़ू करे मुसल्लो विछाए मुसल्ले ते बीही करे नमाज़े तहज्जुद अदा करे मदीने दे मुंह करे दिल भर ते दुरूद पढ़ी सगड़ो करे ॾिस त मुंहिंजो यारो कीअं थो जी चवे दिल भर वट काई देर काने देर तो में असां में आ इन देर के छॾे जिंदगी केतरी गुजारी थई मुंहिंजा दोस्त 40 साल वई 50 साल वई 60 साल वई एडी जिंदगी में कुछ न कयासी अञा पेट न भरियो अञा कदहीं पेट भरबो यो लालू खेट कदहीं भी को न भरबो इन लालू खेट के छॾे दे हिक यार जो थी वञ जॾहिं तू हिक जो थी वे दुनिया तुझे कदमन में अचे वेंदी याद रखी छॾ सुभान अल्लाह बुजुर्गाने दीन फरमाईंदा दोस्तों बुजुर्गाने दीन फरमाईंदा मुझा महबूब मुर्शिद सजण साईं भी फरमाईंदा सुभान अल्लाह फरमाईंदा फकीरो दीन ऐं दुनिया जो मिसाल इए थव दुनिया जो मिसाल थव पाछो दुनिया छा जे मिसला पाछो तमाम जेको भी पाछे के पकड़न जी कोशिश कंदो कदे भी पकड़े कोन सघंदो जीअं तव्हां उन जे पुठियां डुकंदो उहो ईअं तव्हां को अॻिते डुकंदो इहो ई सबब आहे इन दुनिया जो अल्लाह वारनि पाछे सां मिसाल ॾिनो मुंहिंजे रब महबूब मुस्तफा खे पाछो ई कोन ॾिनो
तवज्जह त कर मुंहिंजा दोस्त महबूब के पाछे नजर में राज घणा हन वक्त जे नजाकत ख्याल रखंदो मां मुख्तसर ॻाल्हाईंदो हला त मुंहिंजा दोस्त अज़ीज मुंहिंजे महबूब सजण साईं दामत बरकात आली फरमायो फ़कीरो दुनिया जो मिसाल तव पाछे जे मिसल जेतरो पाछे जे पुठियां डुकंदो को न मिलंदो पाण फरमायो मुझे आका जो मिसाल तव रोशनी जे मिसल रोशनी जे तरफ जीअं वधंदो पाछो पाण ही तहां जे पोयों तो डुकंदो सुभान अल्लाह पाछो पाण ही तव्हां जे पोयों ईंदो बल्कि जेतरो रोशनी जे करीब थींदो पाछो एतरो ढिघो थी वेंदो सुभान अल्लाह जेतरो रोशनी जे करीब एतरो पाछो घणो थी वेंदो अल्लाह वारन दर्स दिनो त महबूब मदीने वारे सां प्यार कयो उन जे शरीयत जो इत्तिबा कयो इहा दौलत ई दुनिया ताजे कदमन में धुकूं पई खाईंदी औलिया अल्लाह जी जिंदगी के ॾिसो मुंहिंजा दोस्त अजीज गालिबन ख्वाजा निजामुद्दीन औलिया या उन जे वक्त जो हिकिड़ो कामिल आहे जेको पंहिंजे शागिर्दनि खे इहो न आहे त मस्जिद जे कुंड में वेही रह इहो मतलब ना है त हारी हार को न कर मकसद इहो ना है त जमींदारी न कर मकसद इहो ना है त कारोबार न कर सब कुछ कर हारी आही हार को कर मजदूर आही मजदूरी कर जमींदार आही जमींदारी कर मुलाजिम आही नौकरी कर सब कुछ कर पर हथ तुंहिंजो कार दे हुजे ही दिल पंहिंजे यार दे हुजे सुभान अल्लाह सौलो सौदो तलब जो वहदत सिर वजद वहदहु ला शरीक लहू अद इहो राग रगुन से सुताई सुहल यार निंद्र इबादत तन जी सुभान अल्लाह मता सुभाणे चवी त सजण साईं जो गुलाम चई वयो ए भिट ते रहण वारो भिटाई खोट थो चवे तू निंद्र कर तुझी निंद्र भी इबादत कीअं थींदी रुगी यार सां ताल्लुक कायम करे अखड़न के बंद कर यार आहे तू ही तू ओ जह दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्त मन जह दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्त मदामन जह दिल पीता यो जाम पीता दिस पर जाम कीअं पीबो ओ मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया सुभान अल्लाह अल्लाह मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया हस्ती होद इश्क दा जाम सादिल मस्त मदामन जे दिल पीता जदे यो इश्क जो जाम मिली वयो जदे कनेक्शन यार सां मिली वयो दुनिया दीदार जेला दीवानी मगर उन्हन जो पंहिंजो अंदाज छा हूंदो ओ दरसया दे समय सिपाही सुभान अल्लाह अल्लाह दरसया दे समय सिपाही दरसया दे समय सिपाही सच्चल खास पीता इश्क दा जाम सादिल मस्त मुदामन जे दिल पीता सुभान अल्लाह इहो कदे मज़ो दिल के अठराए त ॾिस सुभान अल्लाह नतीजो छा निकरंदो तू जबलन में भी दे जबलन जा नाग तुझे कदमन में गिरी तोखे सदा तू जंगलन में भी दे जंगल जा शींह तुझे कदमन में गिरी पवंदा दुनिया जे जंगी खिते में भी दे छो तो मुझे करीम रब जो वायदो आ अल्लाह जो कुरान बुध मुझे बेनियाज रब फरमायो
قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون. मुझे रब जो वाहिद हुआ मां अल्लाह जो जिक्र कर यकीन कामिल कर किथे भी हुंदे मलाइका कहंदे निगाह करी मलाइका तो वट मुझो बेनियाज रब तो फरमाए तू मुझो थी सब कुछ तुझो मां अल्लाह वाहिद तो कया हर घड़ी मुझा फरिश्ता तुझे निगरानी में हुंदा एडो दुनिया का बेखौफ करे छदी तो मैं जो सजी दुनिया तुझे मुखालिफ थी वने पर तुझो वार विको भी कोन थी सघंदो। सौदो केड़ो कजो थी सिर्फ एक जो थी ये जेका दिल आ न इन दिल जो कनेक्शन मुझे करीम रब जे जात सा गंड मां पांजे मौजूद ते गलाए मुझे दोस्त माफ कजो मां अर्ज पे कयो मुझे दोस्त अजीज अल्लाह जे कुरान करीम जी आयत करीमा तिलावत कयम मरहूम निजामुद्दीन जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सा ए उन जे दादी साण जे ईसाले सवाब जे नियत सा महफिल मुनाकिद कई वई अल्लाह जो कुरान पढ़े रब फरमायो मुझा मुर्शिद करीम सोना से रहमतुल्लाह अलैह हमेशा अक्सर करे ही मनकबत पढ़दा हा सुभान अल्लाह ओ रहमतम धनिया खा तू धार अदा रहमतम धनिया खा तू धार अदा मंजिज गिर इलाही गुजारे अदा रहमतम धनिया खा तू धार अदा रहमतम धनिया खा तू धार अदा मंजिज गिर इलाही गुजारे अदा रहमतम धनिया खा मोहब्बत नागे रही त अजीजन में मिटन माटन दोस्तन यारन में मोहब्बत नागे रही त अजीजन में मिटन माटन दोस्तन यारन में है सगन भाइरन सौ तन ऐं सालन में सगन भाइरन ऐं सौटन सालन में अथई मतलब जो हर को यारो अदा रहमतम धनिया खा तू धार अदा मंजिज गिर इलाही गुजारे अदा रहमतम धनिया खा जे तो जिक्र कमा यो नजाती आ तो जायो बिन्याई हयातिया है सवा जिक्र ज कहेड़ी ओए सवा जिक्र ज समझ जण ममाती आ सवा जिक्र ज समझ जण ममातिया एहो हुक्म हद
कोई कहजो न थई यार, कोई कहजो न थई। जे तू पंहिंजो पाण नथो थी त सुभाणे ॿिए में उम्मीद छो थो रखी? तोखे रब जिंदगी ॾिनी आहे, तोखे अल्लाह सेहत ॾिनी आहे, तोखे अल्लाह जवानी ॾिनी आहे, सभु कुझु मुंहिंजे रब तोखे ॾिनो आहे। अल्लाह तोखे मौक़ो बि ॾिनो आहे, पोइ बि पंहिंजे लाइ कुझु नथो करी, उम्मीद थो रखी मरंदुसि पोयर मुंहिंजे लाइ कंदो। तूं पाण छो न कयो पंहिंजे लाइ? जॾहिं पंहिंजे लाइ पाण नथो करी, पोयर में उम्मीद कहिड़ी थो रखी? मुंहिंजे अल्लाह, मुंहिंजे करीम रब तो असां मुसलमाननि खे हुकुम ॾिनो, मदीने वारे मीर जे गुलामनि खे रब हुकुम ॾिनो, ओ मुंहिंजा बांधड़ो, ओ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा गुलामो, तव्हां मां अगर कंहिंजो बि को अज़ीज़ रिश्तेदार या मुसलमान भाउ दुनिया छॾे वियो आहे, रब तो चवे त मूंखां हीअं घुरो। अल्लाह नस ॾेई रहियो आहे, तरीक़ो समझाए रहियो आहे, लेकिन कुरान करीम ॾे गौर कर ऐं मुंहिंजे इब्तिदा वारनि लफ़्ज़नि खे बि दिमाग़ में रखिजां। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो, वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम, बाद में अचण वारो तव्हां सां रब तो फरमाए, बाद में मां करीम ॾे अचण वारो उन्हनि जे लाइ यक़ूलून, चओ छा चऊं मुंहिंजा मौला? रब तो चवे, चओ त रब्बना ग़फ़िर लना। दस मुंहिंजे रब जो ॿुधो, रब चवे तो ईअं चओ त मौला असांखे मुआफ़ फरमा। कुरान बुध, रब्बना ग़फ़िर लना, ओ मुंहिंजा करीम रब असांखे मुआफ़ फरमा, वली इख़्वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। ओ मुंहिंजा सुणा करीम रब, जेके असांजा भाइर, असांजो अदो निज़ामुद्दीन दुनिया छॾे वियो आहे, या अल्लाह उन जी ॾाढी दुनिया छॾे वई आहे। ओ मुंहिंजा करीम रब उन जा रिश्तेदार दुनिया छॾे विया आहिनि। बहानो त उन जो आहे, मगर हज़ारे वेठा आहियूं, सभिनी जे दिलनि मां इहा दुआ निकिरंदी, मौला मुंहिंजनि खे बि मुआफ़ कजा। दुआ निकिरंदी कान निकिरंदी? ॻाल्हायो। जेॾी महिल निज़ामुद्दीन जे बख़्शिश जी दुआ थींदी आहे, हली रही आहे, सभु कंहिंखे पंहिंजो अबो यादि आयो, कंहिंखे अम्मा यादि आई, कंहिंखे नानो यादि, कंहिंखे ॾाॾो यादि, कंहिंखे सहुरो यादि, कंहिंखे ससु यादि। उहो बि दिलि में चवंदो, मौला मुंहिंजे जी बि पारद थई। निज़ामुद्दीन त बख़्शिजी वियो, पर उन जे करे ॿियनि खे बि मौक़ो मिली वियो। मां पहिरियों जुमिलो अर्ज़ कयो त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जंहिं शइ खे जीअं सिज खे रब रोशनी ॾींदो आहे, त उहो रोशनी दुनिया खे बि ॾींदो आहे। जंहिंखे रब बख़्शींदो आहे, उन जे ज़रिए सां रब ॿियनि खे बख़्शिश जो मौक़ो ॾींदो आहे। हे असुल में तो असांखे रब मौक़ो ॾिनो आहे। कहिड़ो मौक़ो ॾिनो आहे? त मुंहिंजा बांगड़ा समझो, मां अल्लाह बेनियाज़ हां। अगर तव्हांखे सिहत न ॾियां हां, अल्लाह फरमाए थो उन्हनि ॾे ॾिसो, जन जा नौकर, जन जा गुलाम सभु कुझु खाइनि था पिया, पाण अरब खरब पती आहिनि, मिठी चांहि बि नसीब कान्हे का। अल्लाह फरमातो, निहारे उन्हनि जा नौकर फिराई थियल मुर्गो था पिया खाइनि, फिराई थियल गोश्त था पिया खाइनि। वो वेचारो ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, फिकी बूटी खाइण ते मजबूर आहे। बेनियाज़ रब तो फरमाए, ओ मुंहिंजा बांदड़ा, मां अल्लाह कमज़ोर न आहियां, मां अल्लाह कमज़ोर न आहियां, मां अल्लाह एतिरो त ताक़तवर हां, जो मां अल्लाह जॾहिं पंहिंजी ताक़त ॾेखारण शुरू कंदो हां। छा तो मुंहिंजो रब चवे? मां बेनियाज़ रब पंहिंजी ताक़त ॾेखारण शुरू कंदो हां, त कीअं ॾेखारींदो हां? अम अमिनतुम मन
बिस्समाइ अन यख्सिफ बिकुमुल अर्द फइज़ा हिय तमूर। फरमाए तो छा तव्हां उन खां नथा टिजो जंहिंजी बादशाही आसमान हो अगर चाहे आसमान मां पत्थरनि जी हवाए मोकिले। छा जी हवाए मोकिले? इंसान तुंहिंजो वज़न चाहे, तुंहिंजी ताक़त चाहे, पत्थरनि मां आसमान मां नंढड़ो गड़ो वसंदो आहे त जान तड़पी वेंदी आहे। मुझो बेनियाज़ रब फरमाइंदो आहे मां अल्लाह खां ड्रिज, बेनियाज़ खां ड्रिज, मां अल्लाह खां बेखौफ न थी। आसमाननि में बि मुंहिंजी ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम गुलामन के समझा मां बेनियाज़ रब खां खबरदार करीन। अगर मां अल्लाह जी ज़ात रातो रात जे अंदर इन्हनि जा मिठा खूहन जा पानी, इन्हनि जा नलकन जा मिठा पानी रात जो सुम्हण वक्त पी सुता, पानी मिठो आ, खूह चढ़ियो पियो आ। अगर इहे सुम्ही पिया सुबुह जो थिया, रातो रात में मां अल्लाह इन्हनि जरन खे हेठ मोकिले छॾियो। छा घुरी रहा हो? तवज्जो कर। हदीस कुदसी मदीने जे ताजदार फरमायो त मुझो बेनियाज़ रब तो फरमाए इन रब्बकुम हय्युन करीम यस्तहयी मिन अब्दिही इज़ा रफ़अ यदैहि अन यरुद्दुहुमा सिफ़रा। करम तबद मुझे करीम रब जो ओ मुझा महबूब पंहिंजे गुलामन खे ॿुधा त मुंहिंजो रब थो चवे त मां ज़िंदह करण वारो हां, मां करम करण वारो हां। ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा यस्तहयी मिन अब्दिही, ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह खे उन वक्त हया ईंदो आहे पंहिंजे बाने खां। गौर कर, मां अल्लाह के उन वक्त हया ईंदो आहे पंहिंजे बाने खां। कॾहिं इज़ा रफ़अ यदैहि, जॾहिं मुंहिंजो बांधड़ो मां अल्लाह जे दरबार में हथड़ा खणी वेहंदो आहे, अर्श ते निहारींदो आहे, कॾहिं अखियूं ॿूटींदो आहे, मां अल्लाह जे दरबार में दुआऊं घुरंदो आहे ऐं यरुद्दुहुमा सिफ़रा। ओ मुंहिंजा महबूबा उन वक्त मां रब खे हया ईंदो आहे, मुंहिंजो बानो मूंखां घुरी रहियो आहे, इन जा हथ ख़ाली कीअं मोटायां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खुदा तो चवे त मुंहिंजो बानड़ो हथड़ा खणंदो आहे त मां अल्लाह खे हया ईंदो आहे त इन जा हथ ख़ाली कीअं मोटायां। ऐं खुदा मुझो मदीने जो ताजदार तो असांजे लाइ रोई दुआऊं घुरे। सोच मुसलमान, खुदा जो कुर्ब भी ॾिस, मदीने वारे मीर जो प्यार भी ॾिस, वरी पंहिंजे बेवफाई जी भी ॾिस। फजर जे टाइम ते मस्जिद मां अज़ान जो सॾड़ो थींदो आहे, असांजे कन ते जूं बि कान चुरंदी आहे। ॿे पहिरीं जो सॾड़ो थिए कन ते जूं बि कान चुरे, टे पहिरीं जो सॾड़ो थिए कन ते जूं बि कान चुरे। मग़रिब ते इशा ते ओॾां अल्लाह जे घर मां सॾु थी रहियो आहे, हय्या अलस्सलाह, सुभान अल्लाह, हय्या अलल फलाह। जॾहिं बानड़ो करते जो नथो अची, उहा शइ कहिड़ी आहे जेका मां अल्लाह जे खज़ाने में न आहे, जेका तूं ॿिए हंधां ॻोल्हण थो वञी। अगर औलाद जो फिक्र थई त औलाद ॾियण वारो केरु आहे? सुभान अल्लाह। अगर रिज़्क जो फिक्र थई त रिज़्क ॾियण वारो केरु आहे? अगर सेहत जो फिक्र थई, सेहत ॾियण वारो केरु आहे?
अगर तोखे दौलत जो फिक्रा दौलत ॾियण वारो केरा अगर जिंदगी जो फिक्रा त जिंदगी ॾियण वारो केरा मुझो बेनियाज़ रब सजड़ो करे तो चवई जीअं मां बचड़े के सॾु कंदी आ बच्चा मां अमड़ के छॾे छो इहो मां जो प्यारा इहो चीचल अमड़ जो प्यारा बचड़े के चवे बचड़ा जेड़ो आहीं तेड़ो मोटिया मां अमड़ जी झोली इंतजार में आ जने बचड़ो मोटंदो अमड़ उन जो कमियूं कोताहियूं कान ॾिसंदी आ बचड़े जो हथ मुंहुं बि धोराईंदी आ सॼे ॾींहं जो सॼो ॾींहुं अमड़ खां परे रही आ तूं गुनाह करे करे थकजी पयो आ मां अल्लाह जी रहमत तुंहिंजो इंतजार करे कान थकी आ मोटिया मोटिया जेड़ो आई मोटिया जेड़ो भाई मोटिया मां अल्लाह तुझे ला तौबा जा दर खोले छड़िया ओ मुझा दोस्त ओ नौजवान के जी 80 साल उम्र गुजरी आ ओ पांजे पाण खां पुछे 80 साल बेफरमानी कई थो पर अज भी वापडा जो बिल न पैरी दाऊं तो वापडा वाला छा कंदा बिजली कटी ना कोन कटी ना गालायो बाबा बिल न तो प्यारी बिजली कट 80 साल बेफरमानी कई थो कदे मुझे खुदा सिज के झलियो आ त इन जे घर में रोशनी न कर सुभान अल्लाह पी जो पुत्र बेफरमानी करे पी तंग थी चवे सुधरी वन न सुधरियो जदो निकर मुझे घर मां पी पुत्र के घर मां कढण लो ऐलान कंदो वा 80 साल गुजरी वियान कदे भी मुझे रब कोन चयो आ त मुझे अर्श जे हेठो निकरी वन सुभान अल्लाह प्यार त दिस तो के पाजे पुत्र सा प्यार दिस मुझे करीम रब जो तो सा प्यार दिस मुझो रब त फरमावे तो जेड़ो आई तेड़ो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह मुझो रब तो फरमाए जेड़ो आई तेड़ो मोटिया 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 मौला मोटी अचात मार मिलंदी सजा मिलंदी जो त गुनाह ॾाढा आहिनि मुंहिंजो रब तो फरमाए इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ सभई गुनाह माफ़ कंदो मैं इन्नहु हुवल गफूरुर रहीम मुझो अल्लाह तो फरमाए गुनाह तो माफ कंदो मैं पर जेतरा गुनाह माफ कंदो से एतरी वरी नेकियूं भी ॾेई छॾींदो सही तकरीर खत्म मुसलमान फैसलो तोखे करणो आ ते हेडो प्यार मुझो रब तो करे हेडो प्यार मुझो मदीने जो ताजदार तो करे हिकड़े मिंट ला रात सुमण वक्त अगर कम थींदो रुकी नेणन जी निंड हिकड़ी मुझो रब खसे रब जो कुरान पढ़ वजअलना नौमकुम सुबाता मुझो बेनियाज रब तो फरमायो मुझा बांदड़ा निंड जो इरादो करण त तुझो कम मगर तुझे निंड के सुकून वारो बनाइण तुझे रब जो कम मुसलमान गौर कर मुझो अल्लाह हिकड़ी नेमत भी खसे त तो असा जो जीवन जचाल थी विंदो मथे में सूर पवे त सब कुछ विसरी विंदो मुझो करीम रब सब माफ करे बैठो आ सदे रहयो आ बहानो थियो आ मरहूम निजामुद्दीन जे साचा सालियाने उर्स सालियाने बारे जो बहानो थियो आ उन जे नानी लाडी कुराड़ी जो अल्लाह ताला उनन जी मगफरत भी फरमाइंदो मुसलमान तवा साजा
जेके अजीज व क़ारिब दुनिया छॾे विया रब उन्हनि जी बि मग़फ़िरत फरमाईंदो मुंहिंजो अल्लाह हुज़ूर जे सॼी उम्मत जेका ईमान वारा मर्द या औरतूं दुनिया छॾे विया आहिनि मुंहिंजो अल्लाह सभिनी जी मग़फ़िरत फरमाईंदो जेके दुनिया में ज़िंदा आहिनि मुंहिंजो रब उन्हनि जी बि मग़फ़िरत फरमाईंदो तूं रुॻो हिकिड़ो वाइदो कर मुंहिंजे अल्लाह जे ज़ात सां त मौला जेको थियो उहो थियो वरी न थींदो सिर्फ एतिरो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सिर्फ एतिरो रुॻो यादि कर हिकिड़ी आयत क़ुरान जी ॿुधाई जेको माण्हू शराब पीअंदो आहे छा पीअंदो आहे शराब पीअंदो आहे अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान में थो चवे कॾहिं तूं शराब छॾींदो आहीं अबे जे डप खां कॾहिं अम्मा जे डप खां कॾहिं दोस्त जे डप खां कॾहिं कंहिंजे डप खां मुंहिंजो रब थो फरमाए जेकॾहिं मां अल्लाह जे डप खां इहो शराब पीअण छॾे ॾी त मां रब थी वाइदो थो कयां वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा पलीत हथन मां पलीत शराब पीअण वारा मुंहिंजो बेनियाज़ रब थो चवे मुंहिंजो हई मां तुंहिंजो हां जहिड़ो आहीं तहिड़ो तूं मुंहिंजो हई मुंहिंजो रब थो फरमाए हिन दुनिया में इन पलीत शराब खे छॾे ॾे मां रब वाइदो थो कयां त जन्नत में मां रब तोखे शराब तहूरा प्यारे छॾींदुसि मुसलमान तौबा करो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा बानड़ो तौबा तो गाल इते ही खत्म था कयो इन मंजर के ॾिसणो थे ए त सजण साईं जो अदना गुलाम गुलामन जे गुलामन जो भी गुलाम ये मथो आचर हिकिड़ो अजाचर मथे आचर ते टाइम घणो कोने दरगाह राधन स्टेशन ते नक्शबंदी सिलसिले जे दिलबर हजरत पीर मिठा साईं रहमतुल्लाह तआला अलैहि जो सालियानो उर्स मुबारक दरगाह राधन स्टेशन फकीरपुर शरीफ में थी रहियो आहे सॼी जमायत खे दावत आहे हिकिड़ो दफ़ो त अचिजां सुभान अल्लाह खुसूसी खिताब दिल नवाज मुझे महबूब रहबर कामिल पीर सजण साईं दामत बरकातुल आली जो थींदो उन जे चेहरे जो दीदार कजां उन जी रफ्तार ॾिसजां उन जी गुफ्तार ॾिसजां इंशाअल्लाह ताला अल्लाह वारन जो दीदार कबो रब कदो बेड़ो पार थी वेंदो अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए।